अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां या अब्दुल हकीम लगारी तव्हां ॾिसी रहिया सिंधी टेक यूट्यूब चैनल। दोस्तों हाणे जेको आहे स्टेप वेरिफिकेशन जेको तव्हां थंबनेल ते ॾिठो त हाणे बिल्कुलु आसान तरीक़े सां वेरीफाई थी थो वञे पाकिस्तान में। हाणे जेके बि सिंधी यूट्यूबर आहिनि जिन्हनि जो वेरीफाई नथो थिए त उहे हाणे सभ खां पहिरियां उहो कमु कनि त उन्हनि जो जेको उहो नंबर आहे वेरिफिकेशन वारो कोई बि जेको तव्हां हणो था उहो नथो लॻे। हाणे उहो तव्हांजो लॻंदो, इन जे करे तव्हांजो नंबर उहो फ्री हुजणु खपे। फ्री जो मक़सदु ईअं आहे त हाणे तव्हांजो उन नंबर ते को बि माना चैनल वेरीफाई न हुजे थियल, बस शर्त इहो आहे त तव्हांजो नंबर उहो फ्री हुजणु खपे, पोइ तव्हांजो आसानी सां थी वेंदो। तव्हां चेक करे पोइ तव्हां मूंखे ॿुधायो कमेंट्स करे। जेकॾहिं तव्हांजो नथो थिए त पोइ बि आउं तव्हां सां ॿधल आहियां। तव्हां कमेंट्स करे मूंखां पुछी सघो था त हाणे हीउ थिए थो या नथो थिए। वधीक ॾिसण लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा। जेकॾहिं वीडियो मां को फ़ाइदो तव्हांखे पए थो त पोइ इहे कमु कयो, लाइक वारो सब्सक्राइब वारो, छो जो आउं आहियां नओं चैनल खोलियो आहे सिर्फ़ु तव्हांजे लाइ, सिंधी दोस्तनि जे लाइ। ठीकु आहे दोस्तों।